जी शहदादकोट में गुज़िरियल राति ॿिनि जवाबदारनि हिंदू पाड़े मां 11 सालनि जी नींगर शिवम पुट महेंद्र खे ज़बरदस्ती कार में अगवा करे खणी वञी उताक ते जिनसी बदफ़ैली करे बेहोश थियण ते साॻी पाड़े में उछला हलाया विया। इन ॾिस में इब्तिदाई रिपोर्ट मूजिबि नींगर शिवम जेको दुकान ते शइ वठी रहियो उनखे ॿ जवाबदार अगवा करे अची कार में खणी विया ऐं पंहिंजे उताक में वञी बदफ़ैलीअ जो निशानो बनाए खेसि बेहोश थियण ते पाड़े में उछले विया। इब्तिदाई मेडिकल रिपोर्ट में डॉक्टर जिनसी ॾाढाई जी तस्दीक कई आहे, जॾहिं त एसएसपी कंबर शहदादकोट आसिफ रज़ा बलोच वाक़िए जो नोटिस वठण ते शहदादकोट सेक्शन पुलिस मुतासिर नींगर शिवम जे ॾाॾे रमेश बाबू जी फरियाद ते ॿिनि जवाबदारनि असद मक्सी ऐं नादर मक्सी ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे छॾियो। पुलिस हिकु जवाबदार असद मक्सी खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿिए जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार असद मक्सी खे अदालत में जिस्मानी रिमांड लाइ अॼु पेश कयो वेंदो, जॾहिं त पुलिस मुतासिर नींगर शिवम खे वधीक मेडिकल जज़ लाइ सिविल अस्पताल शहदादकोट ॾांहुं मोकिलियो आहे। होॾां एसएसपी कंबर शहदादकोट आसिफ रज़ा बलोच साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वाक़िए खे अफ़सोसनाक करार ॾिनो। हिन चयो त जवाबदार कंहिं रिआयत जा मुस्तहिक़ न आहिनि, तंहिं करे मुतासिर नींगर शिवम खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। सालेह खुसो इबत न्यूज़ शहदादकोट।